भिक्षा में अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त भिक्षा में मेले जे मलाकड़े में सूबाई वज़ीर जी मौजूदगी में मल पहलवाननि में झेड़ो थी पियो आहे। पहलवाननि पारां मशहूर मल पहलवान गुलाम हुसैन पठान जे मल विढ़ण ते एतराज़ बाद झेड़ो थी वियो आहे। गुलाम हुसैन पठान ते एतराज़ बाद शाइकीन बि मछरजी पिया आहिनि। पहलवाननि में झेड़ो थी पियो आहे। पहलवाननि तरफ़ां मल पहलवान गुलाम हुसैन पठान ते हमले जी कोशिश कई वई आहे। पुलिस पारां लठबाज़ी शाइकीननि में भाॼ पइजी विया आहिनि। मलाकड़ो कुझु टाइम जे लाइ बंदि थी वियो आहे। इन मौक़े ते गुलाम हुसैन पठान चयो आहे त इंतिज़ामिया जी नाअहली सबबि झेड़ो थियो आहे। मल पहलवाननि खां रोकण जी कोशिश कई वई आहे। कुझु मल पहलवान नथा चाहिनि त गुलाम हुसैन पठान मलाकड़े में हिसो वठे। सिंध हुकूमत ऐं स्पोर्ट खातो नोटिस वठे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिक्षा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सजाद मेमण। जी सजाद, हिन हवाले सां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? हाँ जी बिल्कुल, आउं भिक्षा खां ॿुधाईंदो हलां त भिक्षा मेले जे मलाखड़े में सूबाई वज़ीर जी मौजूदगी में पहलवाननि में झेड़ो थियो आहे। मल पहलवान पारां मशहूर मल पहलवान गुलाम हुसैन पठान जे मल विहण ते एतराज़ बैदि झेड़ो थियो आहे। गुलाम हुसैन पठान ते एतराज़ बैदि शौक़ीन बि मच्छरजी पिया। पहलवान में झेड़ो थी पियो। पहलवान तरफ़ां मल पहलवान गुलाम हुसैन पठान ते बि हमले जी कोशिश कई वई आहे। पुलिस पारां लठबाज़ी शौक़ीन में भाॼ पइजी वई। मलाकड़ो कुझु टाइम ताईं बंदि थी वियो। उन मौक़े ते गुलाम हुसैन पठान चयो आहे त इंतिज़ामिया जी नाअहली सबबि झेड़ो थियो आहे। मल विहण खां रोकण जी कोशिश कई वई आहे। कुझु मल पहलवान नथा चाहिनि त गुलाम हुसैन पठान जेको आहे मलाखड़े में हिसो वठे। सिंध हुकूमत ऐं स्पोर्ट्स खातो नोटिस वठे। जी महिरबानी सजाद तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।